बोलो श्री कृष्ण भगवान की, बोलो श्री गंगा मैया की। सखी कार कत जानी है आया, सखी कार कत जानी है। करो नाम जपण जासाया, करो सुबह सवेर सुजागी करियो। राम नाम हृदय में धरियो। करियो श्वास सजाया, करियो सखी कार कत जानी है आया। सखी करो नाम जपण जासाया, करो सखी कार कत जानी है आया। नाम दान स्नान भी करियो। दया धर्म में ध्यान भी धरियो। थींदव भाग सवाया, थींदव भाग सवाया। सखी कार कत जानी आया। सखी सेवा करे कुछ सत्य संग करियो। दर्शन साभागन के भरियो। थींदवलाया सजाया, थींदव सखी कार कत जानी आया। विश्राम धाम जे गुर मंदिर में, अची जप्यो श्री राम अंदर में। थींदव सफली काया, थींदव सखी कार कत जानी आया। सखी करो नाम जपण जासाया। सखी कार कत जानी आया। नेम रखी जो अच्छे उदासी, जी कट जे थी 84। ये संतन जाति राया, ये संतन, ये संतन जाति राया। सखी कार कत जानी आया। सखी कार कत करो नाम जपण जासाया।
सखी कार कत जानिया आया, सखी कार कत जानिया। बोलो श्री कार कत भगवान। दीनन दयाल थी सदा केरे पाल, दीनन दयाल थी ओह नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी तेरे वरधारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, अची गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। द्वारका जो नाथ आए ये भक्तन के साथ, ये चवे सृष्टि सारी थी। यशोदा जो बाल के चवन नंद लाल, यशोदा जो बाल आए गायन जो ग्वाल। यह जनता सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव जो कमाल। देव के जो लाल पटे आयो पंहिंजो बाल, कई लीला जय नारी थी। गीता जो ज्ञान सब जाने तो जहान, बड़े बार बुढ़ो जान विश्व सारी जय तारी थी। देखो धारे तो ध्यान तेखे मिले भगवान, पाए आत्म जो ज्ञान। महिमा वेद ने उच्चारी थी, महिमा संत ने उच्चारी थी, महिमा भगत ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद दासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री हरे राम राम रमापत रूपतू दीन दयाल दयावान। कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान। कथा बधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो श्री कृष्ण भगवान। आस सब पूरन कंदो। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सासंगति मान पौत्र मैनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो, जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान श्री श्याम सुंदर सतभामा खे और महात्मा नागमुनि राजा पृथुअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह जे 6वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। धनेसर ब्राह्मण जो जंहिंखे 28 प्रमुख नरकनि जो दर्शन करायो वियो। जंहिं उग्र पाप तो कया हुया उहे सभु नरक भोगण जहिड़ा, पर अंत समय में
कारकत महात्मा जी दर्शन मात्र सां भक्तनि जे हथां उनजो मुक्ति थी वई, जंहिंजे फल स्वरूप उनखे सिर्फ़ु उहे नरक ॾेखारिया विया, जंहिंखे ॾिसी करके ब्राह्मण धनेसर उन्हनि भक्तनि तां बलिहार पियो वञे, कारकत महीने तां बलिहार पियो वञे, जंहिंजे करके इन जो भव सागर पार तरी वियो। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 27वें अध्याय में श्री सूजी महाराज जो सोनकनि खे कारकत में गऊ पूजा और तुलसी पिपल वड़ जी महिमा वर्णन करे ॿुधाइण। बोलो श्री कारकत भगवान। कथा ॿुधो सभु प्रेम सां, चवे तो पदम पुराण, परसन थे परमात्मा, भगतन ते कीअं पाण। हरे राम। चयो सूत ॿुधो सोनक प्यारा, हीअ कथा कटे दुख थी सारा। जो पूजे तुलसी गऊ ऐं पिपल, चाढ़े प्रेम सां जल फल या को गुल। ओ मन घुरियो फल पाए थो, ऐं पितरनि खे बि तराए थो। आए तुलसी विष्णुअ खे प्यारी, ॿुधी कथा आया सभई सारी। गौ माता थी जग पालण हार, ईअं चवंदो थी सभु नर ऐं नार। धरे रूप बि धरती गांइ संदो, जंहिंजो मान प्रभु थी पाण कंदो। श्री कृष्ण भी गौ चारी थी, श्री कृष्ण जय लीला कई जग भारी थी, जय लीला कई जग। हलो पाण गायुनि खे चारण लाइ, हलो पाण गायुनि खे जल जमुना संदो पियारण लाइ, जल जमुना संदो। ओ ॾींहुं गोपाष्टमी चवंदा थी, ओ ॾींहुं गोपाष्टमी, सभु विर्त उन्हीअ जो रखंदा थी सभु। भगवान हलियो खुद वृंदावन, भगवान हलियो खुद। अची गायूं चारियूं हुयूं कानन, अची गायूं चारियूं हुयूं। वठी बाल गोपाल सभु पाण अदा, वठी बाल गोपाल सभु। करे लीला बणी पियो ग्वाल सदा, करे लीला। अहिड़ी लीला ॾिसी पिया दे वठरनि, अहिड़ी लीला ॾिसी पिया। गुल वर खे पिया जयकार करनि, गुल। उन ॾींहुं पूजन सभु गौ माता, उन ॾींहुं पूजन सभु। जा मेट छॾे थी यम खाता, जा मेट छॾे थी। खणी माला गुलनि जी पाए जो, खणी माला। या गुल थो मथां वरसाए जो, या गुल थो मथां। ठाहे पेड़ो अटे जो खाराए, ठाहे पेड़ो अटे जो खारा। या ककड़ा फल थो वरताए, या ओ सुखड़ा सभई पाए थो, ओ सुखड़ा। ऐं अंत में गौलोक वसाए थो, ऐं अंत में गौलोक वसाए। ऐं अंत में गौलोक वसाए थो, ऐं अंत में गौलोक। पाण चयो कृष्ण अथी, सतभामा खे न रीत। विरत रखी गोपाष्टमीअ जो, पद पाए निर्भीत।
पद पाए जे। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त हे सोनको हाणे ॿुधो, पद्म पुराण में जो कथा जो प्रसंग वर्णन थियल आहे, कीअं भक्तनि जे मथां परमात्मा पाण प्रसन्न थो थिए पियो, जेके सदाईं तुलसी गऊ पिपल जी बड़ जी पूॼा था कनि पिया। हिन कारकत वारे महीने में कहिड़ो उन्हनि जो महात्म आहे, जेको तुलसी और गऊ पिपल पूॼे करके और उन्हनि ते प्रेम सां जल गुल फल चाढ़े थो पियो, उहो मन घुरियो फल पाए थो, उनजा पित्र बि तरी था वञनि पिया। तुलसी माता तो विष्णुअ खे प्यारी आहे तो तुलसीअ जो बूटो, पर कथा ॿुधी आया हिन खां अॻु में त कीअं भॻवानु विष्णुअ पाण उनखे वरदान ॾिनो हुयो। और गौ माता तो सभिनी जीवन जी रक्षा करण वारी आहे, पालणहार आहे। चारे राम। गाय जो खीर पी करके और सभई जीव पिया था पलजन पिया। धरती माता भी जॾहिं जॾहिं भगवान वटि वञी करके दाहीं थी आहे तो गऊ माता जो रूप धारे करके वेंदी आहे। बोलो श्री गऊ माता। छो जो भगवान पाण कृष्ण जे रूप में अची करके इन संसार में, न पृथ्वीअ ते गौ माता जो रक्षक बणिजो आहे, गोपाल बणिजो आहे। गौ माता खे पालियो आहे उन्हीअ, गौचारी बणिजी करके। इहा लीला सभई भक्त लोक ॼाणनि था पिया त कीअं भगवान बाल्यावस्था खां वठी करके ई बाल लीलाऊं कंदे सभ खां पहिरीं 5 वरियनि जी उमिरि में गौ माता खे वन में चारण जे लाइ वियो, जो उन ॾींहं खे गोपाष्टमी करे चवंदा आहिनि। और उन जो विर्त भी प्रसिद्ध थियो, छो जो भगवान पाण वृंदावन वञी करके और उते गायूं चारियूं आहिनि। चारे राम। बाल गोपाल सब वठी करके और भगवान अनंत लीलाऊं कयूं आहिनि, जेके भक्तनि खे आनंद ॾियण वारियूं आहिनि। अहिड़ियूं लीलाऊं ॾिसी करके देव भी पिया था ठरनि पिया, जय जयकार पिया था मनाइनि पिया भगवान जी। और उन ॾींहुं सभई सारे संसार में गोपाष्टमी जो विर्त रखी करके और गौ माता जो पूजन कंदा आहिनि। उनखे गुल चाढ़ींदा, गुलनि जूं मालाऊं चाढ़ींदा, पेड़ो ठाहे करके अटे जो उनखे खाराईंदा आहिनि, ककड़ा खाराईंदा आहिनि, फल फ्रूट मेवा, खूब उन जी गौ माता जी सेवा कंदे और उन जो पूजन कंदा आहिनि। और जेको भी अहिड़ीअ रीत सां विर्त रखी करके और गौ माता जो सेवक थो बणिजे पियो, उनखे गौलोक जी प्राप्ति थी थिए पई। बोलो श्री गौ माता। छो जो भगवान पाण कृष्ण सतभामा खे इन्हीअ जी महिमा ॿुधाई आहे त हे सतभामा, जेको भी गोपाष्टमीअ जो विर्त रखी करके और गौ पूजन करे थो पियो, गऊ जो दान थो करे पियो, त मां उन ते सदाईं प्रसन्न थो थियां पियो। ॿी पूजा कजे नित तुलसीअ जी, थी कृष्ण संदे मन हुलसीअ जी। करे तुलसी सबके पवित्र थी, ईअं चवंदो संत ऐं शास्त्र थी। ॿियो पूजे वञी नित मंदर में, पंहिंजे इष्ट देव खे अंदर में। हुजे घर में तोड़े ॿाहिरि अदा, करे यादि सदाई उनखे सदा। जेकी न हुजे ॿाहिरि मंदर, भल हुजे जंगल या तोड़े बर। वे बड़ या पिपल जे हेठां वञी, धरे ध्यान इष्ट जो भरम भञी। आए हर हंध वासो देवन जो, आए हर हंध वासो। हुजे पंध सिधो या पहाड़नि जो, हुजे पंध सिधो या। हर जाए वसे थो मुंहिंजो धणी, हर जाए। ॾिस काॾे भी तूं भल,
ॾिस काॾे बि भल नज़र खणी, ॾिस काॾे बि भल नज़र, कण कण में उन जो वास आहे। पर बड़ ऐं पिपल में ख़ासि आहे, पर बड़ ऐं इन रीत चवनि सभु शास्त्र था, इन रीत ॿिया संत सभई सर्वत्र था, ॿिया संत सभई सर्वत्र, आहे बड़ में वासो शिव जो अदा। रहे पिपल में विष्णु देव सदा, जेको पूजे ॿिन्ही खे श्रद्धा रखी, जेको उन मथां महर वर्खा वर्खी, उन मथां महर, उन मथां महर वर्खा वर्खी। हिते अजा 27 पूरो थियो इन रीत, वणनि संधी महिमा ॿुधो, रखी उदासी प्रीत, बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति मां। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको गौ पूजन, उन खां पोइ हिन कारकत वारे महीने में तुलसीअ जो पूजन विशेष चयो वियो आहे। तुलसी सभ खां पवित्र आहे, भॻवान पाण उनखे वरदान ॾिनो। सभई संत शास्त्रनि में इहो लेख बि लिखियलु आहे तुलसी माता जो। और उन खां पोइ कंहिं मंदर में वञी करके पंहिंजे इष्ट देव जो वञी अंदर में ध्यानु धारे, भॻवान जी मूर्तीअ ते तुलसी पत्र चाढ़े, गुल चाढ़े, गौ माता जे मथां गुलनि जी वर्खा करे, घर में हुजे ॿाहिरि हुजे, हरे राम। भल कंहिं यात्रा ते वियल हुजे, जंग जर हुजे, कोई बि अहिड़ो आस्थान ख़ाली कोन आहे जिते परमात्मा न हुजे। प्रेम भाव सां जेकॾहिं माण्हू जाते बि वञी करके पहुचे थो पियो और पंहिंजे अंदर में ई परमात्मा जो ध्यानु धारे, त उते बि उन जे लाइ परमात्मा हाज़ुर नाज़ुर आहे। घट घट के पट पट की जानत, घट घट में जंहिंजो वासो आहे, कण कण में। पर हाणे परमात्मा जीव जो भाव ॾिसे थो पियो, हरे राम। जंहिं जिते ॼातो तंहिं उते पातो। घर में ॼातो तो घर में परमात्मा तोखे मिलंदो, हट ते ॼातई तो हट ते तोखे परमात्मा मिलंदो, मंदर में वञी करके, मढ़ीअ में वञी करके तूं परमात्मा खे पाइण जी कोशिशि कंदे तो उते बि तोखे मिलंदो। जंग जर हुजे, सिधो सवाटो रस्तो हुजे, पहाड़ हुजनि, जाते बि वञी करके तूं परमात्मा जी प्रेम श्रद्धा सां ध्यानु धारींदे त उते परमात्मा तोखे अची करके दर्शन ॾींदो। तंहिं करके महापुरुषनि चयो भई जंहिं जिते ॼातो तंहिं उते पातो आहे। तंहिंजो मतिलबु छा आहे त भई परमात्मा तूं जाते काथे वसे थो पियो, भई जीव जो भाव जाते पको पुख़्तो थिए, जंग हुजे झर हुजे, ॿाहिरि बि जेकॾहिं यात्रा ते वियल हुजे तो नियम अनुसार कंहिं बड़ जे या कंहिं पिपल जे हेठां बि वञी करके परमात्मा जो इष्ट देव जो ध्यानु धारे तो उनजा सभु भरम भुला नास्ता थी वञनि पिया। छो जो हर हंधि उन्हनि देवनि जो सदाईं वास थो रहे पियो, वणनि में बि वासो आहे। काॾे बि खणी करके नज़र फेराए ॾिस, कोई बि आस्थान अहिड़ो ख़ाली कोन आहे जिते भई परमात्मा जो वास न हुजे। हरे राम। ईअं सभई शास्त्र संत साधु सभई इहा ई पुष्टि था कनि पिया त भई परमात्मा खे सभु हंधि तूं निहार। हरे राम। और साॻी मूर्त आहे सभ में, सभिनी में सूरत साॻी आहे, जहिड़ी तो में आहे तहिड़ी मूं में आहे। कोई बि फ़र्क़ु कोन आहे, कोई भेद आहे ई कोन, न तो में न मूं में, न को आस्थान में, सभिनी हंधि परमात्मा जो वासो। और वणनि में कीअं देवनि जो वासो थियो आहे, बड़ में भगवान शिव जो वासो थियो आहे और पिपल में
भगवान विष्णु जो निवास है। बोलो श्री शंकर भगवान, बोलो श्री विष्णु भगवान। तंहिं करके इन्हनि वणनि जी बि पूॼा चई वई आहे। इन भारत खंड में, भारतीय संस्कृतिअ में वणनि खे, देवनि खे, पहाड़नि खे, जीव जंतुनि खे, पशुनि खे बि पूॼियो वेंदो आहे। एतिरो मान हिन संसार में ॿिए किथे बि कोन आहे जेतिरो भारत खंड में आहे, हिन हिंदुस्तान में आहे। तंहिं करके उन्हनि बड़ और पिपल जो बि पूॼन जेके बि प्रेम और श्रद्धा सां कनि था पिया, उन्हनि जे मथां सदाईं परमात्मा जी महर पई थी वसे पई। हिते हिन कथा सां गॾु ही 27 अध्याय ते समाप्त थियो। 28 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। महात्मा नारद मुनीअ जो राजा प्रतुअ खे बड़ ऐं पिपल में भगवान शंकर और विष्णुअ जो वास करण बाबति कथा करे ॿुधाइण, और कारकत में पंच भीष्म जो महात्म वर्णन करे ॿुधाइण त कीअं उहे देव अची करके वणनि में वासो था कनि पिया, और ही पंचदीप भीष्म पितामह जा छाजे करके ॿारिया वेंदा आहिनि। सो प्रसंग 28 अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री कारकत भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो, और ही भगवान कृष्ण जे महिमा जो शब्द भी चवायो। बोलो श्री गौ माता। गायों चराए कान थो, गायों चराए कान, गायों चराए कान थो, गायों चराए कान थो, गायों चराए कान, गायों वृंदावन में गोकुल में, वृंदावन में गोकुल में जो थो भगवान, में जो थो भगवान चराए श्री कृष्ण भगवान, में जो थो भगवान चराए श्री कृष्ण। गायों चराए कान थो, गायों चराए कान, गायों चराए कान थो, गोपन ग्वालन साण वञे थो, भोला भरम सब मन जा भञे थो, भगतन जी हर ॻाल मञे थो, ॼाणे सारो जहान, जग में ॿार बुढो ऐं जवान, जग में गायों चराए कान थो, गायों चराए कान, गायों वृंदावन में गोवर्धन में, वृंदावन में गोवर में जो थो भगवान, में जो थो चराए श्री कृष्ण भगवान चराए। गायों चराए जमुना किनारे, मुरलिया सां सुध बुध थो विसारे, मुरलिया सां रास रचाए तन मन ठारे, रास रचाए तन मन, गीता जो थी ज्ञान, गीता जो थी ॾिनो जंहिं, गीता संदो ज्ञान ॾिनो जंहिं, गायों चराए कान
तो गायों चराए कान, गायों चराए। वृंदावन में गोवर्धन में, वृंदावन में